नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे पेशावर खां ख़बर ॾींदा हलूं त पेशावर जे लेडी रेडिंग अस्पताल में डॉक्टर 2 ॾींहनि लाइ हड़ताल ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। डॉक्टरनि पारां खैबर टीचिंग अस्पताल में, हयाताबाद मेडिकल कम्प्लीकेशन अस्पताल समेत तमामु अस्पताल में हड़ताल जारी है। डॉक्टर सुराज इस्लाम चयो आहे त जेकॾहिं डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई थी त ॻाल्हियुनि जो बाइकाट करे छॾींदासीं। सिहत जे सूबाई वज़ीर डॉक्टर हाशिम इनामुल्लाह जे अडंगे रवैये ख़िलाफ़ खैबर पख्तूनख्वा जी सरकारी अस्पताल में डॉक्टर 4 ॾींहनि खां हड़ताल ते आहिनि, जंहिं सबबि मरीज़नि खे सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। खैबर पख्तूनख्वा डॉक्टर काउंसिल जे कोऑर्डिनेटर डॉक्टर सुराज इस्लाम जो चवणु आहे त लेडीज़ रेडिंग अस्पताल ऐं सुभाणे OPD खुलियल हूंदी, जॾहिं त खैबर टीचिंग अस्पताल, हयाताबाद मेडिकल कम्प्लीकेशन समेत ॿिनि समूरे अस्पताल में हड़ताल जारी रहंदी। डॉक्टर सुराज इस्लाम चयो त वॾे वज़ीर महमूद खान एकी ते घुरायो। मुलाक़ात खां पोइ ईंदड़ हिकमत अमली तय कई वई आहे। डॉक्टर ऐं काउंसिलर जे कोऑर्डिनेटर जो चयो आहे त डॉक्टरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई कई त ॻाल्हियुनि जो बाइकाट करे छॾींदासीं ऐं सिहत वारे वज़ीर डॉक्टर हाशिम इनामुल्लाह जी मौजूदगी में कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं। वाज़े रहे त 16 मई ते खैबर टीचिंग जे अस्पताल में वज़ीर आज़म इमरान खान जे सौट डॉक्टर नौशेरो वर्की ऐं एसोसिएशन एक्ट प्रोफेसर डॉक्टर ज़ियाउद्दीन विच में तकरार थियो, जंहिं दौरान डॉक्टर ज़िया ते इल्ज़ाम लॻायो त सिहत वारे वज़ीर हाशिम इनामुल्लाह जे मुखालिफ़िन खेसि तशद्दुद जो निशानो बणायो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़